प्रोग्राम ॿियो टाइम सां गॾु ऐं ग़ुलाम सिंह ख्वाजा ऐं अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं ठट्टे ज़िले में हेस्को जी जे कार्रवाई थियूं आहिनि ऐं हेस्को जी परफॉर्मेंस आहे। ठट्टे ऐं सिजावल ज़िले जो सनती मर्कज़ कारोबारी मर्कज़ ऐं जेके नंढा कारोबार आहिनि उहो वापडा जी मुसलसल अखबूट जे करे मुतासिर थी रहिया आहिनि। न फ़क़ति इहो पर जेका ठट्टे ज़िले में जेको नओं सेटअप मुक़ररु कयो आहे ख़ासि तौर ते हेस्को अमलदारनि जो रवैयो आहे उनजे करे हितां जे ठट्टे ज़िले जा माण्हू मुसलसल धाईंदा रहिया आहिनि। उनखां अलावा इहो पिणु तव्हां ॿुधंदा हलो त ठट्टे ज़िले में हेस्को पारां जेके खुली कचहरियूं कयूं वियूं उन्हनि में माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जो रिलीफ मिलियो। ॻाल्हि ॿोल कयूं था हितां जे मक़ामी सहाफ़ी मंसूर जलाणी सां। मंसूर तव्हां ॿुधायो त हेस्को जी जेका हिन वक़्तु परफॉर्मेंस आहे उहा ठट्टे ज़िले में कहिड़े नमूने जी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हेस्को जी परफॉर्मेंस त आउं सम्झां थो कंहिंखां लिकल न आहे। ठट्टे ज़िले अंदरि आउं सम्झां थो 24 कलाकनि में मुश्किल सां को 18 खां 17 कलाक बल्कि 6 कलाक लाइट हले थी। 18 खां 14-15 कलाक रोज़ानो लोड शेडिंग हूंदी आहे ऐं फॉल्ट उन्हनि जा अलॻि आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त खुलियूं कचहरियूं जेके थियूं उन में आवाम खे को बि रिलीफ न मिलियो। सिर्फ़ु इहो वापडा वारनि जो फ़ाइदो थियो उन में जो उन्हनि रिकवरी कई, माण्हुनि खे बिल जेके करेक्शन करे ॾिना उन्हनि में माण्हुनि जो बिल उन्हनि खां वसूल कया। पर न लोड शेडिंग ख़तमु थी न ई वरी को फॉल्ट ख़तमु थिया। फॉल्ट जीअं जो तीअं आहिनि। अॼु बि कलाकनि जो कलाक फॉल्ट थियनि था ऐं कलाकनि जो कलाक लोड शेडिंग हुजे थी जंहिंसां न रुगो कारोबारी माण्हू पर वापारी माण्हू खे बि हिते तमामु घणो नुक़सानु थी रहियो आहे। आम माण्हू जी त ज़िंदगी बर्बाद ई बर्बाद आहे। राति जो कलाकनि जो कलाक न लाइट न हूंदी आहे, माण्हू रातियूं जागे गुज़ारे रहिया आहिनि। तव्हां ॿुधायो त जेके हेस्को अमलदारनि पर जेके खुली कचहरी में जेके वाइदा कया विया उन्हनि जो छा थियो? कुझु बि कोन थियो आहे। उहो वाइदा त हिते इहो हिकिड़ो आम रवाजु थी वियो आहे त वाइदा करणु ऐं ऐलान करणु इहो त माना हुकूमतनि ऐं इहे इदारनि जा जेके सरबराह आहिनि उहे सिर्फ़ु आवाम खे लाली पाप ॾियण लाइ इहो वाइदा ऐं ऐलान कंदा रहिया आहिनि पर उन ते अमल कुझु बि न थींदो आहे। ऐं उन जो तारीख़ शायदि आहे न तव्हां पाण ॾिसो जेसिताईं पीपल्स पार्टी गवर्नमेंट हुजे या मौजूदा नवाज़ शरीफ़ जॾहिं पंहिंजे अपोज़िशन दौर में हो त हुन चयो त 2 सालनि में लाइट जी लोड शेडिंग ख़तमु करे छॾींदो। बदकिस्मती सां उन हुकूमत खे 3 साल थिया आहिनि पर 18 कलाक लोड शेडिंग अॼु बि थिए पई। ज़िले ठट्टे ऐं ज़िले सिजावल में जेके हेस्को अमलदार मुक़ररु कया आहिनि उनजी कार्रवाई जे हवाले खां ॻाल्हि ॿोल कयूं था तहलके सिजावल जे माण्हू सां। जेतोणीकि सिजावल ज़िले में पिणु केतिरा ई भेरा खुली कचहरियूं कराई वियूं ऐं हितां जे अमलदारनि हितां जे मक़ामी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म दिलासा ॾिना। अचो त साण ॻाल्हि ॿोल कयूं था त मक़ामी शहरी छा था चवनि। जीअं त असांजे शहर मीरपुर बठोरो में बिजली वारनि जेको आहे एतिरो त ज़ुल्म कयो आहे जो असां वटि तक़रीबन जेको आहे 14 खां 16 कलाक लाइट हूंदी कान्हे ऐं उन लाइट न हुजण जे बावजूद बि असां ते हिते डिडक्शन बिल लखुनि जे तइदाद में मोकिलिया था वञनि। असां बार बार उन ते एहतजाज कयो रैलियूं कयूं मुज़ाहिरा कया। शहरी इताद जे प्लेटफॉर्म तां असां जेको आहे सो एक्सन साहिब सां मीटिंगूं कयूं ऐं एक्सन जेको अमीर अहमद मेमण आहे उहो हिकिड़ो बदमाश क़िस्म जो माण्हू आहे। ऐं इहो चवण में हर्ज महसूसु कोन कंदुसि त हुन सॼे शहरी इताद हितां जे पॉलिटिकल तंज़ीमुनि खे उहो चवंदा आहिनि मामू बनाए वियो। हुन हिते हिकिड़ी खुलियल कचहरी रखी, ओपन कचहरी रखी, उन में जेको आहे त इहो ऐलान करायो सॼे शहर में त जिन ते बि जेको बक़ाया जात आहिनि ऐं उन्हनि खे उहे 20 सैकड़ो जेको आहे सो रक़म जमा कराइनि। मिसाली ॻाल्हि आहे जिन ते लख रुपया आहिनि उहो जेको आहे 20,000 रुपया जमा कराए बाक़ी पैसा आउं उन्हनि खे माफ़ थो करियां एज़ ए एक्शन। मूंखे इहो अख़्तियार आहे। ख़बर तॾहिं पई जॾहिं असां हितां शहर जे मीरपुर बठोरो ऐं हितां जे आसपास जे ॻोठनि वारनि ॾांहुं वञी उन्हनि खे ओपन कचहरी में इहे 20 सैकड़ो वारा बिल असां जमा कराए ॾिना ऐं पोइ ख़बर पई त 36 लख रुपया बठोरे जे शहरीनि ऐं बठोरे जे आसपास जे ॻोठाणनि सराउंडिंग जे रवासियुनि जेको आहे 36 लख रुपया जमा कराया आहिनि। उन जेको आहे उनखां पोइ इहा ख़बर पई त उन सभिनी शहरीनि खे मामू बनाए इहो जेको ॿुधायो त मूंखे अख़्तियार कोन्हे अव्हां ते बिल जेके रहियल हुआ उहे तव्हां पैसा पहिरियां आहिनि मूं ते थोरो कयो आहे छा। उनखां पोइ हिते असां एहतजाज कयो। हुन जेको आहे 2 ॾींहं हिते असांजे शहर जी लाइट बंदि कई। 2 ॾींहं जेको आहे असांजे शहरनि जो पाणी बंदि हो। घरनि में जेको आहे त पाणी कोन हो, मस्जिदनि में पाणी कोन हो। असां एहतजाज कयो, रोड बंदि कया। पोइ विच में जेको आहे सिविल इंतज़ामिया आई, रेवेन्यू आयो, ADC आयो ऐं AC साहब आयो। उते ॻाल्हियूं थियूं। उते उन इहो तस्लीम कयो त जेको आहे मूंखे इहो अख़्तियार कोन्हे। बाक़ी हा आउं ॾिसंदुसि पोइ रिकमेंड कंदुसि। असां उनखे उते कूड़ो करार ॾिनो। असांजे शहरीनि जेको आहे
उनमें असांजो शहरी इतिहाद जो सदर ऐं असांजो सभु जेको आहे शहर गॾु हो, असांजे चूंडियल काउंसलर असां सां गॾु हुआ। उन उते जेको आहे कूड़ो पंहिंजो पाण खे उते असां उनखे करार ॾियारियो ऐं उनखां पोइ इहो वाइदो थियो त जेके शहर जा माण्हू आहिनि उहे जेको आहे पंहिंजा मीटर लॻाराइनि ऐं असां जेको आहे त उहो लाइट बंदि न कंदासीं। पर उन तां बि फ्री वियो। असांजे शहर में तक़रीबन जेको आहे हींअर बि तव्हां बीठा आहियो, सॼे शहर में लाइट कोन्हे, शहरियुनि वटि पाणी कोन्हे ऐं असांखे इहा ख़बर पई आहे त हू जेको आहे हिन इलाइक़े जे जेको आहे जेके अटे जूं चकियूं आहिनि, कुल्फीन जा कारखाना आहिनि, बर्फ़ जा कारखाना आहिनि ऐं जेको लेथ मशीनूं आहिनि उन्हनि तां हू जेको आहे सो रिश्वत थो वठे ऐं लखूं रुपया महीने में रिश्वत थो वठे। उनजी सज़ा शहरियुनि खे थो ॾिए। इन करे असीं मुतालबो था करियूं त अहिड़े जेको आहे करप्ट एक्स आहिनि अमीर मेमण ते न रुगो केस दाख़िल कयो वञे ऐं ग़फ़लत जेका कई आहे, रिश्वत जेका वरिती आहे, पंहिंजो अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कयो आहे, उन ते केस दाख़िल करे उनखे गिरफ़्तार करे शहरियुनि जी हिन बठोरे जे सिजावल जे ठटे जे माण्हुनि जी हिन अज़ाब मां जान छॾाई वञे। हिन बिजली जी कहाणी जेका आहे उहा इहा पुराणी आहे। इहा ख़ुदि वापडा वारनि ई कई आहे। मीटर रीडर जेके आहिनि से मीटर पोयां करियो ऐं GLI ऐं XLI वठनि था। हिन कंप्लेन सेंटर जंहिंजे साम्हूं आउं बीठो आहियां, हिन में महीने में गैर क़ानूनी तौर ते अनऑफिशियली 25 लख खां वधीक रिकवरी आहे। पर उनखां वधीक बदनसीबी हिन अमीर मेमण जे लाइ आउं कहिड़ी राय ॾियां त न पर्देदारी जो को तक़दस थो रखे, हर घर में थो घिड़ी वञे। आख़िर वफ़ाक़ी हुकूमत खां अपील थो कयां त अहिड़े इंजीनियर ते केस दाख़िल करे। छाकाणि पर्देदारी बि का शइ आहे, औरत ज़ात तक़दस वारी शइ आहे। उनजे अंदरि घरनि में घिड़ियो ऐं उनखे धमकाइनि पिया ऐं डिॼारीनि पिया। इहा त का सान्यामंद शइ कान्हे। हीअ 52 किलोमीटर ड्रिगो फीडर जेको आहे, जंहिंमें आउं सम्झां थो त 8 खां 10 मिलियन जेको अनऑफिशियल रिकवरी आहे उहा गवर्नमेंट जे ख़ज़ाने में जमा थिए न। हे पाण में छो था विराइनि? इन करे मुंहिंजो मुतालबो आहे त हिते हिन करे जॾहिं लाइट 24 कलाक मां 16 कलाक त आहे कोन, पोइ डिटेक्शन बिल ॾेई असांखे हरू भरू डिफॉल्टर करार ॾिनो। असां हालांकि बठोरे शहर वासी डिफॉल्टर आहिनि ई कोन। बठोरे में 3200 खां वधीक कुंडा कमु था कनि, जंहिंजी रिकवरी 10 लख रुपया मथे सिर्फ़ु कुंडा। कारखाना अलॻि आहिनि, चकियूं अलॻि आहिनि, अञा पेट्रोल पंप्स अलॻि आहिनि। उहे पैसा केॾां था वञनि? आख़िर सम्झ में नथी अचे त सरकारी ख़ज़ाने जी हेॾी रक़म खुर्द था कनि। आख़िर हिननि वारे को चवण वारो आहे कोन्हे। 8 महीननि खां वठी मुसलसल बठोरे अंदरि बिजली जो बहिरान आहे। माण्हू सरापा एतिजाज आहिनि, माण्हू रोज़गार लाइ परेशान आहिनि, माण्हू मानी नथा खाई सघनि। इहा हालत आहे जो लखे रुपया विसूली बावजूद बि माण्हू भोॻिनि था ऐं वापडा इंतिज़ामिया जे कन ते जूब नथी सुरे ऐं मुसलसल नाइंसाफ़ियूं कयूं पियूं वञनि। ऐं आउं मुतालबो थो करियां हुकूमती धुर ऐं MPA MNA खां तूं हिन मसइले जो नोटिस वठनि त जीअं आवाम जो वापडा जे जेको बहिरान आहे बिजली जो, उन मां जान छुटी पए। महिरबानी। आउं मोहम्मद सिद्दीक़ सो, काउंसलर टाउन कमेटी मीरपुर बठोरो। ऐं हींअर आउं पंहिंजो जनरल सीट ते उम्मीदवार चूंडिजी आयो आहियां ऐं अॻु में आउं हिन टाउन कमेटी जो वाइस चेयरमैन बि रही चुको आहियां। हीअ ज़िले ठटे में शुरूआति थी बिजली वारनि शुरू कई माण्हुनि सां ज़्यादतियूं करण जी। मूं सोचियो, मूंखे इहा थोरी ॼाण हुई त असुलु जेके चोर आहे सो ख़ुदि वापडा जो निज़ाम आहे, वापडा जो अमलो आहे, वापडा वारा ख़ुदि आहिनि। तंहिं करे आउं हिकिड़े दोस्त जी चकी ते वेठो हुयुसि। मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे। वेठो हुउसि त उन खां बठोरे जो वापडा जो जेको अमलो हो, तंहिंजो हिकिड़ो माण्हू आयो। ते उनखां 20 पैसा घुरिया, हिन 20,000 रुपया कढी ॾिना। मूं हुनखे चयो भई 20,000 रुपया तो छो ॾिना आहिनि? चई बाबा हे असीं ॾींदा आहियूं 20,000 रुपया रिश्वत, 10,000 जो असां ते बिल ईंदो आहे। मूं चयो घणियूं चकियूं आहिनि शहर में? चई 20 चकियूं। पोइ कारखाना केतिरा आहिनि? चई उहे ख़बर न आहे। पिया हिननि खे तूं न ॾींहं, तूं जेको आहे पंहिंजो कारखानो मीटर ते हलाई, हिन खे रिश्वत न ॾे त पोइ तूं ईअं कंदे? चई आउं हिकिड़े शर्त ते कंदुसि त ॿिया बि मीटर ते हलाइनि। माना न त मुंहिंजो 30,000 10,000 बिल थो अचे, 20,000 रुपया आउं रिश्वत ॾींदो आहियां। 20 चकियूं आहिनि, 4 लख उहो कमाइनि था। जेको न ॾींदो उन जा 60,000 बिल कढी छॾींदा। मूं हुनखे चयो तूं मीटर जेको आहे हिते कारखानो हला ऐं इनशाला आउं कोशिशि कयां थो त ॿिया जेके बि कारखाना हिते आहिनि उहे मीटर ते हलनि। मूं वापडा बठोरे वारे सां राब्तो कयो। उन्हनि खे मूं चयो त बाबा हे कारखाना जेके आहिनि अवां बग़ैर मीटर जे डायरेक्ट लाइन ते छो था हलायो? हीउ कारखानो जेको जंहिंते आउं वेठो आहियां, अचो हिन खे अवां मीटर ते करियो, डायरेक्ट जेका लाइन अवां हिनखे ॾिनी आहे उहा चोरी बंदि करियो।
हो आया हुननि जेको कारखाने खे डायरेक्ट जेको हो उनखे मीटर ते करे विया हलिया। ऐं ॿिया मुंहिंजो को बि कारखानो जेकॾहिं अॻिते माना न हलणु खपे, डायरेक्ट मीटर ते हलणु खपे। हीअ जेको अव्हां चोरी था करियो इहा अॻिते हली असां घरनि वारनि जे ॻिचे में पवंदी, इहे पैसा असांजे पवंदा। तंहिं करे हीअ चोर असुल में जेके अमीअ में पंहिंजी चोरी बंदि करियो। ठीकु आहे, महीनो पूरो थियो, हुनजो बिल आयो जेको वीचारो 30,000 भरींदो, उनजो बिल आयो 57,000। हुन मूंखे चयो यार 27,000 चढ़ी विया मथे। आउं वापडा ऑफिस बठोरे आयुसि, मूं हुननि खे चयो बाबा मूंखे कारखाने जा बठोरो ऐं खोरा जेका मुंहिंजी रेंज आहे एचडीए जी, उन मूंखे बिल ॾियो। हिननि चयो त भई उहो कानून न आहे कि सिविल माण्हू खे असीं इहे बिल ॾियूं। मूं हैदराबाद जो एक्सेनो भट्टी साहिबु उनखे फ़ोन ते ॻाल्हायो। मूं चयोसीं हीअ मूं हिकिड़े चकी वारे खे तजुर्बो करे चयो त बाबा तूं पंहिंजो कारखानो डायरेक्ट न हला, मीटर ते हला। उनजो 57,000 बिल आयो आहे। त आउं ॾिसण थो चाहियां त आख़िर ॿियनि कारखाननि जा चकियुनि जा बिल केतिरा आहिनि। उहे मूंखे चवनि था कानून इजाज़त नथो ॾिए। हुन हिननि सां ॻाल्हायो ऑफिस वारनि सां, जिते 500 बीठा हुआसीं, उन्हनि मूंखे बिल ॾिना। त हिकिड़ी उन चकी जो त 57,000 हुयो, पर पासे में जेका वॾी चकी जंहिंजो घणो कमु हो तंहिंजो सिर्फ़ु 7,000 हो। 400 जा हिते ट्रांसफार्मर कारखाने लॻल आहे, उनजो बिल 40,000 हो। मूं उहा सॼी कैलकुलेशन करे मूं सॼो उहा हिकिड़ी एप्लीकेशन हिन खां अॻु में जेको एक्शन खां अॻु में माना कुरैशी साहिबु एक्शन हो ठटे में उनखे ऑफिस में उनखे सॼी एप्लीकेशन कंप्लेन जी ॾिनी त बाबा हिन जी तूं कर त हे 120 मोटर ॿने में पिया हलनि बग़ैर उहो पाणी पिया लिफ्ट कनि, उनखां 20,000 मोटर वरितो वञे थो। हे कारखाना जेके हलनि पिया उन्हनि खां 20,000 किन खां 2-2 लख हे वरिता वञनि था। हीअ आख़िर हीअ छा, हीअ त अज़ाब असांजो। हीअ अव्हां जेके पैसा पंहिंजे खीसनि में था विझो, इहे साॻिया पैसा असां ते नाज़िल थींदा। असांजे घरनि जो बिजलियुनि ते ज़ुल्म, घरनि वारनि ते बिजली, अवाम ते ज़ुल्म थींदो। हुन चयो त ठीकु आहे, उहा हेठि लथी। हिते जो मस्तोई साहिबु माना त मूं वटि आयो, मूंखे चई त तो इहा कंप्लेन ॾिनी आहे, उन में तो मुंहिंजो नालो ॾिनो आहे। मुंहिंजो हा बिल्कुलु मूं ॾिनो आहे, मूं दड़े वारे जो बि नालो आहे। मूं अव्हां सॼे वापडा जो निज़ाम जेको आहे, जेको बि अव्हीं कुझु करियो था उन सॼे जे ख़िलाफ़ु मुंहिंजी एप्लीकेशन। अव्हां छाजे करे इहे पैसा सिंध गवर्नमेंट जे ख़ज़ाने वारा अव्हीं पंहिंजे खीसनि में पिया विझो। चई त बसि अॻिते फ़ैसिलो थियो आहे त अॻिते असीं बिल्कुलु मीटर ते कारखाना हलाईंदासीं। अव्हां महीनो गुज़रे भले असांजा बिल चेक करियो। महीनो ॿियो गुज़रियो, आउं ऑफिस आयुसि, मूंखे उहे बिल ॾिना विया। उहे 18 लख रुपया हिकिड़े महीने जी रिकवरी वधी, माना मुंहिंजे कंप्लेन ते। मक़सदु आहे त असुलु ॾोहारी मथां खां हेसि ताईं ही बिजली जो निज़ाम हलाईंदड़ चोर आहिनि। असां ते अहिड़ा मीटर हींअर ज़ोरी असांखे हलनि पिया, एॾा तेज़ हलनि था, असां बर्दाश्त करे कोन सघंदासीं। इहे पैसा हो चोरी हो पिया कनि, कारखाना हो पिया पंहिंजे बग़ैर मीटर जे हलाइनि, ऐं चोर असांखे बनाए असांखे एफआईआरूं कटाइनि था, अवाम खे तकलीफ़ ॾियनि था। हिन में वधि जेका आहे इंक्वायरी उन ते छो नथी। मुंहिंजे एप्लीकेशन ते उहा शइ मूं खुलियल कचहरी में जेका उते जंहिंमें एडीसी साहिबु वेठो, एसी साहिबु वेठो, जंहिंमें डीएसपी वेठो, मूंखां एडीसी साहिबु उते पुछो चयो बाबा हीअ केस जो तो रखियो आहे, इहे तो डॉक्यूमेंट आहिनि मुंहिंजे मूं आहिनि, उहो छाजे करे इंक्वायरी छो नथी। हे करोड़े रुपया जेके एक्शन पाण पियो खाए उनजी इंक्वायरी असां आऊं पाण कंप्लेन मुंहिंजी आहे, छो नथी इंक्वायरी थिए। इंक्वायरी थिए त इहो एक्शन ख़ुदि वॾो धाड़ेल निकिरंदो। हे माण्हुनि सां हो पैसा माण्हुनि खां माना जेके हे उहे वरी माण्हुनि ते पिया लॻनि पैसा। त बाबा बिल अहिड़ा हणो जेके माण्हू भरे न सघनि, वरी जेल भरियूं। सिंधी माण्हुनि सां इहो ज़ुल्म आहे। नाहक आहे बिजली वारनि जो, वॾा ऑफिसर इहे सिधी बिजली ॾेई उहे करोड़ रुपया खाइनि पिया। सभ खां पहिरियां ई असां तव्हां सिंध टीवी वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां हिते आया आहियो असांजा ॾुख सूर ॿुधणु। ऐं हींअर जेका पंहिंजो वापडा जो जेको हले पियो सिलसिलो, त वापडा वारनि हिते भठोरे जे शहरनि जो जेको आहे उहो जीअणु झंझाल करे छॾियो आहे। तव्हांजे दोस्तनि जेको आहे सॼो अहवालु ॿुधायो त हालति इहा आहे जो हिन शहर में तक़रीबन 30 खां 32 लख रुपयनि जी जेको आहे उहो ताज़ी गुज़िरियल महीने जेको आहे रिकवरी थी आहे। पर हालति इहा आहे त हर चौथे ॾींहुं 5 ॾींहुं ही एक्सीएन जेको आहे अमीर अहमद मेमण उहो पंहिंजी टीम वठी मुख़्तलिफ़ माण्हू के किथां जा माण्हू
ॿिए ॾींहुं टे ॾींहुं जेको आहे उहो कंहिं न कंहिं पाड़े में क़ाइदो पवे, पोइ उते जेको आहे उहो या कंहिं ट्रांसफार्मर जूं लिनकूं थो लाहे या को ट्रांसफार्मर लाहे खणी थो वञे। महीनू खनि अॻु में ॿ महीना अॻु में असांजो जेको मेन बठोरे जो जेको स्टाफ आहे उतां उन्हनि ट्रांसफार्मर लाथो आहे जेको 2 महीननि खां पोइ हींअर जेको आहे उन्हनि हणी ॾिनो आहे। उहो ट्रांसफार्मर 2 महीना जेको आहे उते कोन हो। उहो असांजो मेन जेको आहे कारोबारी एरिया आहे, उते जेको आहे बस स्टॉप बि आहे, उते मुख़्तियार जी ऑफिस बि आहे, उते मुख़्तलिफ़ जेको आहे रेवेन्यू जूं ऑफिसूं बि आहिनि। त इन क़िस्म जो रोज़ु जेको आहे उहो उते अचे थो ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे ऐं भई मीटर कोन था लॻनि। हाणे हींअर जेको आहे असां वटि तक़रीबन 300 खां मथे ही नवां मीटर जेके आहिनि, जेके डिजिटल मीटर था चवनि, इहे 300 खां मथे असां वटि इहे मीटर बि लॻाइनि। रिकवरी बि जेका था थिए पई, करंट बिल जेके आया आहिनि उहे बि माण्हुनि जमे कराया आहिनि। हालांकि हालति इहा आहे त करंट बिल जेके आहिनि उहे 300 यूनिट माण्हुनि जा जेको आहे उहे उन्हनि वाधू बिल लॻाया आहिनि। मुख़्तलिफ़ बिल असां वटि माण्हू खणी आया। डॉक्टर असांजो हुते आहे सुरेश, असांजो मौजूदु शहरी आहे, उनजा जेको आहे 300 यूनिट उन्हनि मथे लॻाया आहिनि वापडा वारनि। हाणे इन सूरत हाल में बि माण्हू वीचारा पटसट करे, हाणे हींअर असांखे एक्सीडेंट चयो त आउं तव्हांखे रिलीफ पैकेज थो ॾियां। हाणे तव्हां यकीन करियो उन रिलीफ पैकेज जे लाइ माण्हुनि वीचारनि पंहिंजे घर जा टुपड़ विकिणी, जेके वीचारियूं लेडीज़ जेके हुयूं, जेके बेवा हुयूं, जिन जे घर में केरु कमाइण वारो कोन हो, उन्हनि पंहिंजा ज़ेवर विकिणी, कंहिंजो को ॿकरी हुई, कंहिंजी का रिढ हुई, कंहिंजो का शइ हुई, उहा उन्हनि विकिणी जेको आहे रिलीफ पैकेज में पैसा जमे कराइनि। उनखां असां मुतालबो था करियूं त हिन नाइल ऐं करप्ट जेको अमलो आहे उन मां असांजी जान छॾाई वञे ऐं असांखे शहरियुनि खे जेको आहे उहो सुख जो साह खणणु ॾिनो वञे। सभ खां पहिरियां ई त आउं सिंध टीवी वारनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां, जिन असांजे एॾे सारे वापदार इशू ते बठोरे पइजी असांजा वीचार वरिता आहिनि। साईं जिन खे गुज़ारिश कंदो हलां त बठोरे शहर में काफ़ी वक़्त खां वठी वापडा जो प्रॉब्लम हले पियो, जंहिंजे लाइ असां एहतजाज शहरी इत्तेहाद तरफ़ां काफ़ी जदोजहद कयोसीं, एहतजाज बि कयासीं। आख़िर ईअं थियो जॾहिं नओं एक्शन अमीर मेमण साहिबु जॾहिं हिते आयो, पहिरीं साधारण सूफ़ी शाहनायत प्रेस क्लब में गॾिजाणी कई, जंहिंमें समूरा शहरवासी, चूंडियल नुमाइंदा, काउंसलर सभु हिते मौजूदु हुआ। जंहिंमें असां हुनखे चयो त असांजे शहर ते वॾो आज़ार आहे, इहो महिरबानी करे लाहियो। त हुन असांखे चयो तव्हांजे शहर ते 1 करोड़ रुपया बकाया आहे, जेकॾहिं तव्हां उहा खुली कचहरी ज़रिए 20% खां 15% खां वठी 20% ताईं जेकॾहिं तव्हां उहा बिल मूंखे क्लियर करायो, तव्हांखे लाइट में बि रिलीफ ॾींदुसि ऐं तव्हां मीटर बि तव्हां कुझु हणायो असांजो, तव्हां मीटर बि हणायूं था, तव्हांखे असीं बकाया में बि रिलीफ ॾियारियूं था। इहे सभु ॻाल्हियूं असां तइ थियूं। पोइ तव्हां यकीन करियो असां शहर में हिकिड़ी वॾी खुली कचहरी कराई, जंहिंमें तक़रीबन सॼे शहर जे यूसी बठोरो ऐं तिलके बठोरे जा माण्हू आया, दड़े पसगरदाई जा माण्हू, 28 खां 30 लख रुपया असां रिकवरी करायो ॾिनी उन्हनि खे। ऐं जॾहिं उन्हनि वाइदो कयो सरियाम माण्हुनि सां, सवे माण्हुनि जे अॻियां थी, जेको मूंखे इख़्तियारात आहिनि त 1.5 लख रुपया बिल बकाया माफ़ु कराए सघां थो, पर इहो थियो जो अॼु ॿियो महीनो थी वियो आहे, अञा ताईं जेके बिल माण्हुनि किस्तूं करे पियारिया हुआ जेके बकायनि में 20% ते, उहो अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो बिल माफ़ु न थियो आहे। ऐं ॿियो नंबर जेको हुन वाइदो कयो तव्हां मीटर लॻायो, डिजिटल मीटर, तव्हां यकीन करियो बठोरे में हिन वक़्तु ताईं 300 खां 350 नवां मीटर लॻी विया आहिनि। ऐं दावा सां चवां थो उहे मीटर सजावल शहर में बि एतिरा न लॻा आहिनि, दड़े में बि न लॻा आहिनि। बठोरो वॾी अक्सरियत सां पंहिंजा मीटर हणाए पंहिंजे सबूत ॾिनो आहे इहो त असांखे लाइट जी ज़रूरत आहे। लाइट इंसान जे जियापे जो मसइलो आहे। चवंदा आहिनि त इंसान जीअं क़बर में जेकॾहिं इंसान नूर आहे त जान आहिनि, त इंसान क़बर जी मिसाल आहे। लाइट खां सवाइ बि इंसान ई अंधो आहे। इन करे असां हिन खां पोइ हिन जेको एक्शन जेको मेमण साहिबु लोड चेक करण जे बहाने असांजे शहरी इत्तेहाद जे सदर जेको आहे ग़ुलाम अली ख्वाजा, उनजे घर में गिड़ियो, जंहिंजे लाइ असां सख़्तु एहतजाज कयो ऐं काफ़ी दोस्तनि गॾिजी या बाक़ी तइ कयोसीं हिकिड़ी FIR दाख़िल था करायूं मतिलबु। पर हे जेको साईं ADC साहिबु अताश आहे, जेको हुन ॻाल्हियुनि में असां सां वेठो, सो बाक़ाइदे एक्शन जी दुर थी वेठो। ऐं इन हद ताईं जो हू पंहिंजे AC ते बि हुन इल्ज़ाम हुयो जो AC बठोरो सलीम जतोई साहिबु शहरी इत्तेहाद जी दुर आहे। हालांकि असांजी पहिरीं मुलाक़ात AC साहिब सां थी हुई, त इहा उनखां अॻु में असांजो AC साहिब सां दुआ सलामी कोन हुई। AC साहिबु सिर्फ़ु इहा ॻाल्हि कई त बठोरे वारनि सां लाइट जे मसइले में बेवाजिबी आहे, इन करे पंहिंजो ADC अताश आहे बाक़ाइदे हुनखे दुर सम्झो हो ऐं हितां जे माण्हुनि खे बि रिलीफ मिलंदो ऐं लाइट जो जेको लोड शेडिंग जे आधार मां असांजी जान छुटी पवंदी। महिरबानी सिंध टीवी वारा, तव्हांजी जेको असांखां वीचार वंडिया। हिते असांजे शहर में एॾो अज़ाब आहे वापडा वारनि जो, जे हो सिंगल फेस वारे खे चवंदा तूं चोर आहीं,
ऐं हो 3 फेस वारा कारखाना जेके उहे ढारे पिया हलाइनि 20 लख रुपया महीनो करप्शन था कया कनि ऐं अॼु बि मौजूदु आहिनि त माना विज़िट आऊं थो करायां उन्हनि खे मूंसां गॾु हलनि सॼो मुल्क ढारे पियो हले ऐं जेको हिते हिकिड़ो बल्ब थो ॿारे उन ते वठां बा तूं चोर आहीं चोर बि चोरनि जा पुट त पाण आहिनि इहो सॼो ॾोह पाण था कराइनि ऐं इहो हराम जो पैसो जेको आहे ऐं उन वरी उन जेके प्राइवेट हमरा जेके रखूं था कमु करण वारा ऐं उहे जेके से हुननि गवर्नमेंटी नौकिरी वारनि खां बि उहो मथे आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइणो कोन्हे ऐं हो त गवर्नमेंटी नौकिरी वारा जेके असां सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे को कनेक्शन ॿियो ख़राबु आहे त ॿुधंदा ई असांजी कोन आहिनि बाबा असां ॾोहो कहिड़ो कयो जीअं त तव्हां नाइंसाफ़ियूं नाजाइज़ियूं वापरायूं ॿुधियूं हूंदियूं शहरी तादान खां ॿियनि माण्हुनि खां उन सां बिल्कुलु नाजाइज़ियूं आहिनि रिकवरी बि थी वई आहे डिक्टेशन बिल अञा अचनि पिया हाणे मुंहिंजो हिकिड़ो नेशनल बैंक जे साम्हूं स्टोर हो 25 साल अॻु में स्टोर हो उहो असां मीटर हयो उन पोइ 25 साल खां इहो मुंहिंजो स्टोर ई ख़तमु थी वियो बंदि करियां उन जाइ ते ॿियो स्टोर खुली वियो उन जाइ ते ॿियो मीटर बि लॻी वियो पर मुंहिंजो बिल अञा अचे पियो और चई मस्तोई खे दिलि मुराद खे बाबा मुंहिंजो आहे कोन मीटर ई कोन्हे मुंहिंजो स्टोर ई ख़तमु थी वियो त हीउ ख़तमु कजो न हाणे ख़तमु थींदो कोन ईंदो 5000 रुपया बि ॾिनमि पोइ ईअं थियो त मुंहिंजो बिल अचणु बंदि थी वियो वरी ओचितो किथां अची वियो आहे लख खां मथे अची वियो जॾहिं मुंहिंजो 25 साल खां मुंहिंजो स्टोर ई बंदि आहे शहरी शाहिद आहिनि स्पाट ते ॿियो दुकानु खुलियो पियो आहे त पोइ इहो ज़ुल्म लॻो पियो हाणे छा त कजे हाणे चवंदा न कंदे तंग थींदी जंग हाणे जंग थींदी ॿियो कुझु कोन थींदो उहो सही हींअर असां इन्हनि बिल ग़लति बिलनि जे करे ओपन कचहरी कराई मीरपुर भठोरे में जेका अॻे में महीने जी 25 तारीख़ ऐं जंहिंमें ओपन कचहरी में एक्शन साहब ऐं आर ओ साहब सभु आया हुआ ऐं असां बिल जेके दुरुस्त कया आहिनि उहे ईंदड़ महीने में सभु करेक्शन थींदा ऐं उनखां पोइ जेके बि बिल ग़लति आहिनि उनजा जेके मीटर ग़लति आहिनि मीटर चेंज कया आहिनि तक़रीबन 300 खनि मीटर लॻाया आहिनि ऐं 40 कनेक्शन न्यू कनेक्शन मिलिया आहिनि जिते मीटर आहिनि ई कोन माण्हू अप्लाई कया आहिनि असांजो कमु जारी आहे असां कमु करियूं पिया भठोरे में टास्क फोर्स आहे एक्शन ऑफिस जी जेके माण्हू मौजूदु बीठा आहिनि उन्हनि जी गॾिजी असां कमु करियूं पिया शहर में साईं उहो त असां वटि रिकॉर्ड न आहे तव्हां जे जेका उहो असां वटि न आहे असां वटि पंहिंजो न मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो न उहो जेके कनेक्शन असां वटि आहिनि जी कोन्हे असां त भले वेरिफिकेशन कर जेको शहर आहे मीरपुर भठो ॾिस न आउं कंदुसि पंहिंजे हथ जी ॻाल्हि जेको माना भले मुंहिंजी ॻाल्हि कर उन में आउं भठोरे जी ॻाल्हि थो कयां त भठोरे जो हींअर ई टोटल आवाम बीठी आहे तव्हां वञो पंहिंजे में विज़िट कयो सोच वोट जेको थियो उहो मामा उहो सीज़न हाफ सीज़न हूंदी आहे हाफ सीज़न में हिकिड़ी शइ जेका हलंदी आहे मामा उहो वधी या घटी उहो ऑफिस जो मसइलो आहे ऐं तव्हां भले पंहिंजी वेरिफिकेशन करायो भले इंक्वायरी करायो जिते भले करायो मौजूदु असां वटि जेका आहे हा असां खाई रहियासीं सर मूंखे 32 साल थिया मीरपुर भठोरे शहर में ऐं पुराणो लाइन में न आहियां ऐं पाण बचड़े वाला आहियां को बि माण्हू मूं ते सौ चोट करे त बग़ैर परदे जे मस्तु चढ़ियो हुजे त मूं ते भले कार्रवाई कई वञे उनजो मौक़ो माण्हू अंदरि ॿाहिरि घुराए ॿुधायो त भाई मस्तु ई कंहिं घटी में बिना परदे आयो हुजे या इतला न कयो हुजे या ग़लति छित ते चढ़ियो हुजे उनजो ॾुहारियां एक्शन साहब त आयो पंहिंजी विज़िट ते सम्झि न तव्हां चओ था न त इंचार्ज भठोरे जो मां आहियां मूंसां गॾु प्लस स्टाफ आहे मुंहिंजी का बि शिकायत आहे आवाम बीठी आहे मूं ते करे तव्हां बल्कि ॾोह जो क़बूलदार आहियूं हा जिते मीटर आहे जिते ड्यूज़ आहिनि उहे त कटणा पवंदा न उन उहो तुंहिंजी ॻाल्हि सही आहे जिथे बि असांखे हुकुम थींदो आहे जेको नोटिफिकेशन में हूंदो आहे न उन तहत ते कमु कंदा आहियूं असां को बि जेको आहे न तव्हांजा माण्हू आवाम बीठी आहे को बि चई वञे त भाई बेपर्दगी में या ग़लति लाइन में इस्तेमालु कयो आहे या कंहिंसां ग़लति हलिया आहियूं या ग़लति रवैयो इख़्तियार कया आहियूं साम्हूं ठाहे उहो ॾियो बिल मूंखे ॾेखारियो मां तव्हांखे हिते ई जवाबु ॾियां हा भले कासिम रंगरेज़ कहिड़ो स्टोर बंदि आहे छा आहे उते छा आहे त वापसि ज़रूरु उनखे महीनो ॾेढ लॻंदो जेसीं ताईं हुननि जूं शीटूं ठहनि मथे वञनि एक्शन ऑफिस वञनि आर ओ ऑफिस वञनि वरी सर्कल मां थी अचूं पोइ क्लियर थी वेंदा सही एक्शन साहब पाण सही करे ॾेई विया उन में पंहिंजो AC साहब वटि सही उहो त पाण लिखत आहे हुनजी हर चीज़ जेका आहे त AC साहब वटि थी आहे ॿियो केरु DCO अताला शाह ADC अताला शाह जे उते रूबरू जेका थी आहे न ओपन कचहरी आहे थी AC साहब वटि वधीक तव्हां AC साहब खां पुछिजो इन मसइले लाइ केरु थो वठे सही शहर जो चवणु आहे भले तव्हां पंहिंजे हिसाब सां पंहिंजी टास्क फोर्स ठाहियो भले चेक करे जो जेको कोई कंहिं सां बि मंथली जो मसइलो हुजे न तव्हां असांखे पेश कयो हुते त तव्हां हिन खां एतिरा पैसा वठंदा आहियो या हिन जो मीटर ग़लति आहे या बग़ैर मीटर जो भले को साबित कयो असां तव्हां सां गॾु असां ॾेखारियो निशानदी करियो असां तव्हां बदिले उहे त सब डिवीज़न जा हूंदा आहिनि न मीटर रीडर बि आहिनि मीटर इंस्पेक्टर बि आहे ऐं उतां जेको टीम ईंदी आहे सिजाल खां रीडिंग वारा हिते न रहंदा आहिनि सब डिवीज़न में उहो तव्हां जेको बि तव्हांजो आहे मसइलो भले सब डिवीज़न एस जो हिसाब सां ॻाल्हाए सघो था असांजी जॻह ते मीटर नथो अचे
मीटर रीडर भले हुनजी कंप्लेंट करे सघो था। उहो जेके मीटर लॻल आहिनि न उहे मीटर चेक ई कंदो आहे जी। उन वटि पंहिंजो क्लिपान मीटर हूंदो आहे ऐं ॿियो पंहिंजो बुक हूंदो आहे जेको रजिस्टर। उनजे लाइ तव्हां जेके मीटर आहिनि न पुराणे मीटर ते को बि क्लेम कोन्हे। हींअर डिजिटल मीटर आया आहिनि कंप्यूटर जेके असां लॻायूं पिया तव्हांजे साम्हूं रखिया आहिनि। चओ तव्हांखे चेक करे ॾेखारियो मीटर हिन मीटर जी रीडिंग ग़लति कोन्हे थी, हिन जो फ़ोटो कढंदा उहो मीटर खोले ॾेखारे हिकिड़ो। हीअ जेके मीटर हींअर आया आहिनि हीअ त बक्सा आहिनि ख़ाली, हीअ मीटर हिते पियो आहे कॾहिं ॾेखारीसीं असांजो सिलसिलो जेके असांखे मथां हुकुम मिलियो आहे ऑफिस खां मीटर त बाबा जेको मीटर आहे उहो चेंज करियो ऐं जेको नओं मीटर बि बाबा हीअ मीटर आहे जेको लॻे पियो हींअर पूरे पाकिस्तान में लॻल आहिनि। रुॻो बठोर लाइ थोरी आहिनि, पूरे पाकिस्तान में आहिनि। ॿुधे न जवाबु ॾिए न जेको बचो तव्हां चओ था त बाबा असां सां नाइंसाफ़ी आहे, असां चऊं था त असां सां नाइंसाफ़ी आहे। उहो तव्हां साम्हूं वेही ॻाल्हियूं करियो। जे तुंहिंजे मुसाफ़िर खाने में बिजली न आहे त तो ते का क्लेम कोन्हे। स्टोर त करायो न, तव्हांजी बिजली त हले थी न। उहो पुछो न की जेके कंज्यूमर बीठा आहिनि वठी अचो असां वटि जेके मंथली ॾियनि था के केरु असां कोन था करियूं भले वठी अचो साम्हूं। साईं सवाल ई कोन्हे मुंहिंजो लाइन में वठी अचो कहिड़ो थो चए। हा बिल्कुलु भले ॿुधायो कैमरा में रखे ॿुधायो जेको असां पैसा वठंदा आहियूं। असांखे 5 महीना थी विया आहिनि साईं आहिनि शायदि तव्हां चओ था न शायदि आहिनि त पोइ शायदि ॿार त कोन पंहिंजा मीटर लॻल आहिनि पंहिंजो रेगुलर कमु छो त चोर आहे न चेंज कोन थो कयां न। हिकिड़ी बिजली तोखे ख़बर आहे असांजी इन्वॉल्वमेंट न आहे हुन में। उहा उन्हनि खां पुछो जेके खे ॾींदा आहिनि किथे इस्तेमालु थींदी आहे भले पुछी ॾिसो। उहो तुंहिंजो लोड चेक कराए न माना उहो सही ॻाल्हि ई आहे न त हिनजी तुंहिंजी जॻह आहे तूं पंहिंजो मीटर लॻायो आहे न तुंहिंजे लोड जे हिसाब सां तुंहिंजी करेक्शन थी वेंदी कोई मसइलो ई कोन्हे। उहो त मीटर लॻायो आहे न यार कंप्यूटर साईं उहो मीटर ॿुधाईंदो न साईं जेको मीटर लॻो पियो आहे हिनजो 50 यूनिट मीटर छो ग़लति लॻाइनि। मीटर हे जेको लॻाइनि पूरे पाकिस्तान में ग़लति लॻाइनि। हालत लाइट जी जेकी आहे ख़ासि करे भठोरे शहर जी उहा सिर्फ़ु मंथरी ते आहे ऐं हिते आम शहरी जेको आहे दर्जी आहे या नंढो दुकानदार आहे उन ते जेको आहे वॾी मंथरी रखी वई आहे ऐं उन्हनि खां मंथरी वसूल कनि था वापदार आहे। ऐं जे मंथरी नथा ॾियनि त उनजा वायर हिकिड़े तरफ़ चवंदा लॻायो ऐं ॿिए तरफ़ वरी माण्हू मोकिलीनि था जेके वायर कटियो ड्रिगनि जा ड्रिग करियो खणियो वरियो साड़ियो उन्हनि जा वायर गॾियो उहे पोइ विकिणनि पिया। अहिड़ी हालत हिन वापदा वारनि भठोरे वारनि जी आहे। हिननि खे बुख का कुदरत वारे ॾिनी आहे, कुदरत वारो लाहींदनि। असां सां जेकी हालत आहे इहा आहे त जेके कारखानेदार आहिनि या जेके AC हलाइनि था ऐं उन्हनि वटि जेके आहिनि मंथरियूं जेके आहिनि तमामु वॾियूं ऐं इलाही पैसनि जूं आहिनि। उन्हनि जो पुराव जेको आहे असां ग़रीबनि मां कनि था ऐं उन्हनि जो नालो बि कोन्हे। अॼु कंहिं बि जेको आहे जंहिं वटि AC आहे या वॾो कारखानेदार आहे उन्हनि मां को माण्हू न ॿधो आहे न उन्हनि ते का बि इनक्वायरी थी आहे। जे ॿधिजे थो त हिकिड़ो ग़रीब मिसकिन माण्हू जे हींअर हिकिड़ा 2 हेल्पर जेके उहो पाण सां खणी हलंदा हुआ ऐं उनखे चवंदा हिनखे लाइन लॻाए ॾियो हिनखे लॻाए ॾियो पोइ वरी FIR हुननि ते कटाऊं आहे जेके उहे हींअर केस में लोड़ीनि पिया। मुराद मल्ला ऐं काज़ी हालत इहा आहे। हिकिड़े पासे खां उहो फुर लुट कंदा ॿिए पासे खां वरी ग़रीबनि खे केसनि में फसाइनि था ऐं जॾहिं हिते केरु पुछण वारो कोन्हे। असीं इंतिज़ामिया खे ख़ासि करे गवर्नमेंट खे ऐं जेको बिजली जो मिनिस्टर आहे वज़ीर आहे उनखे अपील था करियूं त हे शयूं जेके आहिनि ख़तमु कजनि ऐं मीटर असीं वठण लाइ तयारु आहियूं। असांखे ॾिना बि आहिनि लॻाए बि ॾिना साम्हूं असांजे मीटर लॻो पियो आहे पर हाणे चवनि था 2500 रुपया असांखे ॾियो छा करे अव्हां वटि पुराणो मीटर जेको उहो असांजो लाहे खणी विया आहिनि ऐं हाणे चवंदा 2500 रुपया ॾियो न त इहो मीटर बि असीं लाहे खणी वेंदासीं। हालत हिननि जी आहे। असीं गुज़ारिश त जेके आला ऑफिसरनि जेके मथियां इदारा आहिनि उन्हनि खे अपील था करियूं त महिरबानी करे जेको आहे हिननि ते सख़्ती कनि हिन वापदा वारनि खे सम्झाइनि ऐं जेको हक़ु आहे जेको क़ानूनी हक़ु आहे असांजो जेको पाकिस्तान जो कानून आहे उन मुताबिक़ हक़ु आहे या असीं सिंधी आहियूं जेके असांजी फुर लुट थिए पई जेको वफ़ाक़ खाए पियो ऐं असां पंहिंजा खाइनि पिया ऐं उहे माण्हू वरी असां सां हिते ज़ुल्म करे वेठा आहिनि। त असीं हिन मीडिया जे ज़रिए असांखे ख़बर आहे त हिन वक़्तु जेको बि करे कुझु सघे थी उहा मीडिया करे सघे थी। असां ॿियनि सभिनी इदारनि वटि विया आहियूं ऐं असां जेको हुनजा दर खुड़काया आहिनि
पर उहे असांजी ॿुधण लाइ तयारु न आहिनि ऐं मीडिया जे असांखे साथ ॾींदी इनशा ताला हे जेके आहिनि बदमाशियूं वापडा वारनि जूं इहे ख़तमु थियणु खपनि ऐं मथियां जेके आला अदारानि ते एक्शन खणनि ऐं ॾिसनि ऐं सही सही जांच कनि, ईमानदारी सां जांच कनि त किथे किथे फुरलुट थिए थी। इहो त लाइट जी चोरी आहे, लाइट जी चोरी आहे। लाइट जी चोरी वापदारा ख़ुदि था कनि, लाखों रुपया मंथरी वठनि था, लाखों रुपया अयाशी कनि था ऐं जेको आहे उन जी जेकी सज़ा आहे सो सिर्फ़ु ग़रीब माण्हू थो भरे। मिसकिन माण्हू जेको रोज़गारु करे थो, असां जहिड़ो दर्जी आहे या सादो जेको आहे उहो तो जेको आहे सज़ा भरे, बाक़ी जेको महलनि में रहिया पिया आहिनि उन्हनि खे कुझु बि कोन थो चयो वञे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। इहो तव्हां हिन वापडा वारे करंट इशू ते जेको आहे सो सिंध TV तरफ़ां हिते आया आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। जीअं त वापडा जो जेको हले पियो हींअर ताज़ो जेको इशू हले पियो, उहा ठीकु आहे, असीं हिकिड़ी शइ तस्लीम करियूं था त उहा हिकिड़ी सॼी सिंध में या सॼे पाकिस्तान में खणी चइजे पर ख़ुसूसी तौर ते असां लाड़ वारनि खे जेको इहो फोकस बनायो वियो आहे वापडा वारनि, इहा सख़्तु क़िस्म जी इहा ज़्यादती आहे, इन जी असीं मज़म्मत करियूं था। असां एक्सियन साहिब सां एतिरो तावन कयो जो असां हिते खुली कचहरी रखाई जंहिंमें शहर जा मौजूदीन हुआ ऐं उनखां अलावा साफ़ी ॿार हुआ ऐं वॾे अंग में जेको आहे सो हुते माण्हू गॾु थिया जिन सां ज़्यादतियूं हुयूं। उन्हनि असां ते हिकिड़े क़िस्म जो एतमाद करे उन्हनि जेको आहे सो पंहिंजा बिल जेके आहिनि सो खणी आया, जिन ते ओवर रीडिंग लॻल हुई, डिडक्शनूं लॻल हुयूं। इवन एसि ताईं जो जेके घर जेके माण्हू तां लॾे विया या जेके घर जायूं जेके आहिनि सो पट थी वियूं, ख़ाली प्लाट जेके थी विया, उन्हनि जा मीटर वापडा वारा लाइ खणी विया, पर उन्हनि ते बि जेको आहे सो उन्हनि बिल जेको आहे सो ॻाढ़ा बिल कढिया, लखे रुपयनि जा उन्हनि बिल कढिया। इन खां पोइ तय इहो थियो त बाबा ठीकु आहे, एक्सियन आयो, असां हुन सां तावन कयो ऐं हुन बि जेको आहे सो असां सां उन हद ताईं त तावन कयो त उहा ठीकु आहे, बिल असांखे ठाहे ॾिनई। उन में बाक़ाइदा हुन लिखियो पंहिंजी सही ऐं ठपे सां त वाह इहे बिल तव्हांजा वेव ऑफ थी विया, ख़तमु थी विया, हाणे इहे बिल तव्हांजा जेको आहिनि सो कोन ईंदा। जंहिंजो लख रुपया बिल हुओ हुनजो 30,000 35,000 40,000 25,000 ताईं हुन करे ॾिनो। हाणे त माशाल्लाह पाणी जी खोट बि कोन्हे, पोइ उन जे बावजूदि बि असां ते इहो जेको आहे सो अज़ाब, ख़ासि करे मीरपुर भठूरे जे असां शहरवासियुनि लाइ इहो हिकिड़ो अज़ाब थी वियो आहे त असीं ॾिसंदा पिया आहियूं त लाइट जेको आहे सो अचे केॾी महिल थी। उहो माण्हू चवंदा आहिनि भाउ लोड शेडिंग आहे, वाह लोड शेडिंग जो टाइम आहे, पर हिते त असां ईअं ॾिसूं था त लाइट अचे केॾी महिल थी ऐं वञे केॾी महिल थी। आंख मिचोली वारो जेको आहे कमु लॻियो पियो आहे। त ख़ुदा महिरबानी करे जेको आहे सो असांजे हिन शहर मीरपुर भठूरे तां इहो अज़ाब जेको आहे सो ख़तमु करियो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। दरअसल असां सां अहिड़ो इलाक़ाई गैर वारो सलूक कयो थो वञे जो 16 अरिड़हं कलाक लोड शेडिंग जी कई वञे। हिते असांजी ज़िंदगी मफ़लूज आहे, ॼण त असां इलाक़ाई गैर जा बाशिंदा हुजूं। हिते 1973 खां जेके तारूं लॻायूं वियूं जॾहिं हिते बिजली आई, उनखां पोइ वरी उन तारुनि खे न रिपेयर कयो वियो आहे, न चेंज कयो आहे, जंहिंजे करे हज़ार खां नुक़सान थिया आहिनि। पर हिते असांखे बक़ाया ॼाणे रोज़ चादर जी चौदीवारी जो तक़दुस पामाल कयो थो वञे, कंहिंजे घर में घिड़ियो थो वञे, कंहिंजी तार लाथी थी वञे, कंहिंखे गले मां पकिड़े गीरे वापडा वारनि जी खुली दहशतगर्दीअ सां उन्हनि खे थाणे में बंदि करायो थो वञे, कूड़ियूं FIR कटायूं थियूं वञनि। भठोरो जेको हिते सियासी हवाले सां ठठे ज़िले में वियतनाम सॾियो वेंदो हो, उन जे हिते जे माण्हुनि सां हाणे इहो वेदन आहे जो गुज़िरियल महीने बि 27 लख रुपयनि जी बक़ाया असां ॾेई चुका आहियूं। उन जे बावजूदि बि असां सां वहिल इहो आहे जो असांखे लाइट पूरी कोन थी मिले, माण्हुनि खे धमकियूं मिलनि थियूं, दाबा मिलनि था। असां तव्हांजी तवसुस सां CM सिंध, प्राइम मिनिस्टर ऐं वापडा जे आला अख़्तियारनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त भठोरे जा माण्हू सुजाॻ आहिनि। असां पंहिंजी शराफ़त जो मुज़ाहिरो कयो आहे, पर तव्हां पंहिंजी बदमाशी बंदि न कई आहे। ॿी सूरत में हाणे असीं तव्हांजे बंगलनि, तव्हांजे घरनि, तव्हांजे ऑफिसुनि जो घेराव कंदासीं ऐं मरण घड़ी ताईं बुख हड़तालूं कंदासीं, न त असांजी वापडा खे सुधारियो वञे, असांखे बिजली ॾिनी वञे। सिंध TV वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन असांजे ॾुखनि में अची असां सां भलीकार कई आहे, असांखे जेको मौक़ो ॾिनो आहे त असां पंहिंजे ॾुख सूर जेके लाइट वारनि था तव्हांखे ॿुधाए सघूं। मसइलो इहो आहे त 16 कलाक लाइट आहे कोन, तंहिंखां पोइ जेके बिल अचनि था डबलिंग अचनि था। ऐं जेको हींअर असां वटि आयो तव्हांजो ऑफिसर वापडा जो, हुन असांखे जेके बिल माइनस करे ॾिना हुआ, उहे बिल जेके आहिनि साॻिया ई लॻी आया आहिनि। उन में असांखे माफ़ी मिली हुई, चयो बिल ख़तमु आहिनि, उहे साॻिया ई लॻी आया आहिनि। ऐं असां वटि इहा पोज़ीशन आहे 16 कलाक असां वटि लाइट कोन्हे ऐं आवाम परेशान आहे, दुकानदार परेशान आहिनि। महिरबानी करे चवंदा अहिड़ो को असीं लाइट हलण जे लाइ तयारु आहियूं, असीं ॾींहं जे लाइ तयारु आहियूं। जेके तव्हांजा बिजली जा बिल आहिनि, अॻु में बि लाइट हुई, हींअर कोन आई आहे। हींअर असां ज़ुल्म छो आहे एतिरो, गैस जा बिल ॾियूं था, असां ॿिया बिल जेके जमा करायूं था, बाक़ी लाइट वारनि हथरां धोई पंहिंजी कई आहे नमूनेबाज़ी।
जो आवाम खे परेशान कयो आहे। 50 डबलिंग बिल हणी ऐं मिलनि वारनि खां माल वठी असां ते उहे डिडक्शन बिल लॻाईंदा आहिनि। तंहिं करे महिरबानी करे ऐं वज़ीर सिंध खां ऐं ॿियनि बस वारनि खां ऐं वापदा वारनि खां इहो मुतालबो थो महिरबानी करे असांजे लाइ आसानी करियो जीअं असां बिल ॾेई सघूं, असां शहरी इज़त सां जी सघूं। असांखे रोडनि ते न आणियो, बठोरे शहर जे माण्हुनि खे तमामु शरीफ़ शहरी बठोरे आहिनि। असां शराफ़त जो मुज़ाहिरो कयो आहे। ॿी सूरत में असां रोड बंदि कंदासीं, रस्ता बंदि कंदासीं, एहतियात कंदासीं, पंहिंजो दाइरो वधाईंदासीं। महिरबानी सिंध टीवी वारनि जी। त असां वटि गुज़िरियल 7 महीननि खां वठी शहर में जोगशरी में लाइट कोन हुई। उन लाइ शहरीन हिते धरणो हयो, जेको सुबुह जो 8 बजे खां राति जो 11:30 बजे ताईं धरणो जारी रहियो। को बि सरकारी अमलदार, को बि कामोरो, को चूंडियल नुमाइंदो हिते न पहुतो। सॼो ॾींहुं रोड बंदि हुआ, सॼो ॾींहुं हज़ारे सवें माण्हू दरबदर हुआ। हिते मेन रोड सिजावल हैदराबाद बंदि हो, पर कंहिं बि कामोरे खे इहा ज़रूरत कोन थी। हुन इहो महसूसु बि कोन कयो त हीअ आवाम हेॾी सारी परेशान आहे, हीअ मेन रोड बंदि आहे, उहो मसइलो कहिड़ो आहे, असां वञूं हुन सां 4 ॻाल्हियूं करियूं। उन दौरान आउं तव्हांखे इहो बि ॿुधायां त उते हिन गर्मी, हिन ॿूसट, हिन तपश जे करे हिकिड़ी पोड़ी हुई जेका बीमार हुई उहा फोत थी चुकी। असांजो इहो मुतालबो आहे, हिते जे माण्हुनि जो इहो मुतालबो आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट खां, सिंध गवर्नमेंट खां, त ख़ुदारा हिते जे माण्हुनि जी का वायर करियो, माण्हुनि जी का सार संभाल लओ। हिते माण्हू सां जेका वेदना आहे सा लाइट जे मद में हुजे, हिते बिलनि जे मद में हुजे, हिते माण्हू सां जेका वेदना आहे कि हिते को कमु कोन्हे, माण्हू वीचारा बुख बदहाली में बेरोज़गारी में तंगनि, उन सां इंसाफ़ कयो। ईअं न थिए जो तव्हांखे सुभाणे लिकण लाइ का जॻह बि न मिले। ठट्टे ज़िले ऐं सिजावल ज़िले में हेस्को अमलदारनि जी छा परफॉर्मेंस आहे, उन हवाले खां ज़िले सिजावल ऐं ज़िले ठट्टे जा माण्हू छा था चवनि, तव्हांखे त ॿुधायो। असां ॻाल्हि ॿोल कयूं था तव्हांजे मक़ामी सीनियर सहाफ़ी नज़ीर जाखरो सां। से तव्हां ॿुधायो हेस्को जी छा परफॉर्मेंस आहे ऐं हिन वक़्तु जेका बिजली जी सूरत हाल आहे उनखे तव्हां की तरफ़ जेका सूरत हाल आहे सॼे सिंध जी या ठट्टे ज़िले में बि त लाइट न हुअण जे बराबरि आहे। लोड शेडिंग 18 कलाक 17 कलाक हिकिड़ो उहो अज़ाब, वरी जेके 2-3 कलाक लाइट ॾियनि था उन में बि ब्रेक डाउन आहे। हाणे ठट्टे में अॼु तक़रीबन सुबुह खां वठी लाइट कोन्हे, बंदि आहे। त अहिड़े हवाले सां ठट्टे ज़िले में जेको बिलनि जो आज़ार आहे माण्हुनि सां, हाणे हिन वक़्तु 2 महीना अॻु में हिते असां प्रेस क्लब में हिकिड़ी खुली कचहरी थी एक्शन कई। उन में माण्हुनि खे चई त बाबा जेके बि वटि नजाइज़ बिल आया आहिनि उहे बिल जेके आहिनि से तव्हांखे जेको सो असां माना माफ़ु था करियूं, ऐं बाक़ी तव्हां जेको सो कुझु पैसा पियारियो ऐं तव्हांजा ईंदड़ जेके से बिल ऐं सही ईंदा, ऐं मोबाइल ते असां फ़ोटो कढंदासीं ऐं फ़ोटू वारी साॻी जेका रीडिंग हूंदी उहा बिल ते हूंदी ऐं तव्हां ॾिसी पोइ उहा जेको सो पेमेंट कजो। माण्हुनि उहे पैसा बि पियारिया ऐं माण्हुनि सां एॾो फ्रॉड कयूं ऐं माण्हू पैसा पियारे आया ऐं वरी साॻिया बिल जेके से लॻी आया। त उहा ई सूरत हाल आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त ठट्टे जे 150 खां मथे ॻोठनि जा ट्रांसफार्मर लाइ खणी विया आहिनि पुलिस जे ज़रिए। ऐं उन खां पोइ वरी जेके बि हिननि जा माना जेके प्राइवेट माण्हू जेके वापडा में भर्ती थियल आहिनि, जेके हिननि जा हथरादा रखियल आहिनि, हिननि जा जेके से SDO या एक्सीन या ॿिया जेके अमलदार आहिनि उन्हनि जा हथरादा माण्हू रखियल आहिनि, उनखे ॼाणी ॿुझी परेशान कंदा आहिनि त माना जेको आहे सो हू पंहिंजे धंधे ते लही अचे। ज़िले ठट्टे ऐं सिजावल में बिजली या खबूर जे करे जिते कारोबार मुतासिर थियनि उते हेस्को अमलदारनि जी लापरवाही ऐं गैरकानूनी तरीक़े सां कुंडा कल्चर खे प्रमोट करण जे करे बिजली जो पिणु लास वधिया आहिनि। मक़ामी सहाफ़ी इक़बाल जाखरो सां तव्हां ॿुधायो त हिते जेको हेस्को जे पारां खुलियूं कचहरियूं कयूं, पर उन मां कंहिं क़िस्म जो को अवामी सतह ते माण्हुनि खे को बि लाभ कोन हो। उहे ई साॻिया ॻरा बिल जेके लखनि जे तइदाद ते माण्हुनि ते मड़िया विया, डिडक्शन तमामु घणी ॻरा बिल, लोड शेडिंग ऐं माण्हुनि जो जेको सो ई वफ़ाक़ी खातो वफ़ाक़ जे तरफ़ां सिंध जे माण्हुनि सां तहसब जी बुनियाद ते ज़बरदस्ती माण्हुनि जा ट्रांसफर लाइण, ॻोठनि जूं बिजलियूं बंदि करणु ऐं कुंडा कल्चर उहो पाण हिननि ख़ुदि जेको सो पाणी पैदा कयो। ऐं दरगाह जोग शरीफ़ वारो जेको वाक़ियो तव्हांजे अॻियां आहे, उते जा माण्हू जेके आहिनि मक़ामी उन्हनि जा 200-200 रुपया बिल उहे समूरा माण्हू जेको सो बिल अदा था कनि, पर जेके माण्हू बिल अदा था कनि उन्हनि जी बि जेको सो लाइट कटे था वञनि ऐं उनजो ट्रांसफर लाइ खणी विया आहिनि। हैदराबाद में बि इहा सूरत हाल असां वटि ठट्टे जे पस गिरदाई जा जेके बि इलाइक़ा आहिनि, छतोचंड, गुलमंडा, मकली ऐं फ़क़ीर जो ॻोठ ऐं पूर्ण ठट्टो शहर जेको, उते बि इहा लाइट जी तमामु वॾे पैमाने ते अखबूट आहे। ऐं हाणे तव्हां ॾिसो त केॾी वॾे पैमाने ते गर्मी शुरू थी वई आहे। हिते जेको सो लाइट सुबुह खां वठी जेको सो असां लाइट गाइब, 16 कलाक जेको सो लोड शेडिंग कई थी वञे।
पथरातो लोड शेडिंग कई माण्हुनि सां वॾो ज़ुल्म आहे माण्हुनि जो कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे ऐं सिंध जो माण्हू जेको सख़्तु भोॻे पियो ठटे जो माण्हू भोॻे पियो ऐं तहसीब जे बुनियादनि से जेको सो ऐं वफ़ाक़ जे तरफ़ां इहा कार्रवाई कई पई वञे सिंधी माण्हुनि खे जेको सो इहो सज़ा ॾिनी पई वञे असां जेको सो इहो मुतालबो था करियूं त हिनखे या त प्राइवेटाइज़ेशन कयो वञे या त माण्हुनि सां अहिड़ो को डिडक्शन जो जेको आधार उहो ख़तमु कयो वञे समूरा माण्हू जेको सो बहितरी चाहिनि था समूरा माण्हू पाण जेको ऑफिसर में वञी चवनि था त असांजा बिल वठो ऐं असांजा मीटर लॻायो पर उहे जेके ऑफिसर आहिनि उहे माण्हुनि खे जेको चकर कटाइण में मजबूर था कनि ऐं ऑफिसनि जा माण्हू चकर काटे काटे पोइ बिल ई जेको सो फाड़े था छॾीनि ऐं मीटर ई कॾहिं उछलाए था छॾीनि जो वापडा जे तरफ़ां जेको सो वॾो आधार आहे असांजे ठटे में ऐं 16 खां 18 कलाक जेको लोड शेडिंग जो आधार तमामु ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे हेस्को अमलदार जी जेका कारकर्दगी आहे उनजे करे न फ़क़ति ज़िलो ठठो पर ज़िलो सुजावल जा माण्हू मुसलसल परेशान रहनि था न फ़क़ति इहो पर जेके मक़ामी तौर जेका नंढा कारोबार आहिनि उहे पिणु मुतासिर थियनि इन खां अलावा हेस्को अमलदारनि पारां जेके खुली कचहरियूं कराए वियूं ऐं ठटे सजावल ज़िलनि जे माण्हुनि सां जेके वाइदा कया विया उहे पिणु वफ़ा न थिया हिते तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि इहो पिणु ॿुधाईंदो हलां त ठटे जे हेस्को अमलदारनि पारां हितां जे मकाई माण्हुनि जा बिल पिणु माफ़ कया जेके बाद में डबल थी उनखे मिलिया कैमरामैन फारूक जान सां गॾु ग़ुलाम सिंह ख्वाजा ब्यूरो टाइम ठठो।